आगाह कयूं कि कराची में क़ैदाबाद में पुलिस पारां कार्रवाई की वही है। मंशियात जो विक्रो कंदड़ जवाबदार के गिरफ़्तार किया वियो है। गिरफ़्तार थियल जवाबदार के कब्ज़े में 1 किलो चर्स ऐं हीरोइन भी हथ कई वही है। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। क़ैदाबाद में पुलिस कार्रवाई करे मंशियात जो विक्रो कंदड़ जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो है। गिरफ़्तार थियल जवाबदार के कब्ज़े में 1 किलो चर्स ऐं हीरोइन हथ कई वही है। अपडेट क्यों पिया। कराची में क़ैदाबाद में पुलिस कार्रवाई की है। मंशियात जो विक्रो कंदड़ जवाबदार के गिरफ़्तार किया वियो है। गिरफ़्तार थियल जवाबदार के कब्ज़े में 1 किलो चर्स ऐं हीरोइन हथ कई वही है। कराची के क़ैदाबाद वाले इलाके में पुलिस कार्रवाई की है। मंशियात जो विक्रो कंदड़ जवाबदार के गिरफ़्तार किया वियो है। गिरफ़्तार थियल जवाबदार के कब्ज़े में 1 किलो चर्स ऐं हीरोइन भी हथ कई वही है। अपडेट क्यों पिया। कराची के क़ैदाबाद वाले इलाके में पुलिस कार्रवाई दौरान मंशियात जो विक्रो कंदड़ जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो है। गिरफ़्तार थियल जवाबदार के कब्ज़े में 1 किलो चर्स ऐं हीरोइन हथ कई वही है। कराची के क़ैदाबाद वाले इलाके में पुलिस कार्रवाई करे मंशियात जो विक्रो कंदड़ जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो है। तफ़सील वठंदासीं कराची में मेहताब अली शहर का। मेहताब, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल कराची के क़ैदाबाद इलाके में जेका पुलिस कार्रवाई करे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तारी मुलज़िम जो कॉलोनी एतराफ़ कयो आहे में जेका फरोश करे कराची के ॿियनि मुख़्तलिफ़ इलाक़नि में मंशियात फरोश कंदो। गिरफ़्तार जवाबदार वटां जेको 1 किलो चर्स ऐं हीरो जेका हथ कई वई आहे। जेको तव्हांखे ॿुधायो त वधीक कातिरनि खे गिरफ़्तारी जे लाइ जेका मुख़्तलिफ़ जॻह ते छापा ऐं पुलिस जेका वधीक कार्रवाई लाइ मुख़्तलिफ़ जॻहनि ते नाकाबंदी करे इन जो सर्च ऑपरेशन करे छॾियो आहे। जी ठीक है मेहताब, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।